इंसान पत्थर जे ज़माने खां वठी अॼु जे जदीद दौर ताईं हमेशा तरक़ी ऐं बहितरीअ जे लाइ कोशिश करे रहियो आहे। ज़िंदगीअ खे आसान ऐं ख़ूबसूरत ठाहिण जे लाइ इंसानी ज़हन बेइंतहा कोशिश ऐं महिनत खां पोइ अहिड़ियूं इजादूं कयूं आहिनि जिन जे करे अॼु जो दौर तरक़ी ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जो दौर सॾियो वञे थो। कंप्यूटर मौजूदा दौर जे जदीद तरीन ऐं निहायत मुफ़ीद इजाद आहे। कंप्यूटर जी गॾियल तारीफ़ कुझु ईअं आहे त हिकु अहिड़ी बरक़ी मशीन जेका हिदायतुनि ऐं मालूमात हासिल करण खां पोइ उन ते जल्दी अमल करे ऐं अमल जे नतीजे में मिलण वारी मालूमात असांखे जल्दी मुहैया करे। पर कंप्यूटर सिर्फ़ मालूमात ई मुहैया नथो करे, बल्कि असांजे लाइ तमामु घणियूं सहूलियतूं बि पैदा करे थो, जिन जो ज़िक्र अॻिते हली कंदासीं। शुरूआत में कंप्यूटर खे सिर्फ़ हिसाब ऐं किताब जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो, पर अॼु कंप्यूटर असांजी ज़िंदगीअ जो लाज़मी हिसो थी चुको आहे। ऐं इहा बि हक़ीक़त आहे ईंदड़ कुझु सालनि खां पोइ कंप्यूटर जी तइलीम न रखण वारे शख़्स खे अणपढ़ियल सम्झियो वेंदो, भले हू रवायती तौर ते तइलीमी याफ़्ता छो न हुजे। कंप्यूटर इंसानी ज़िंदगीअ में वाक़ई हिकु इनकलाब पैदा करे छॾियो आहे। उन जे ज़रिए न सिर्फ़ हिसाब किताब करण में आसानी थी रही आहे, बल्कि हिन खे इस्तेमालु कंदे असां पंहिंजा डॉक्यूमेंट्स इंतहाई बहितर अंदाज़ में तरतीब ॾेई सघूं था। इंटरनेट जी इजाद खां पोइ दुनिया वाक़ई आलमी ॻोठ वांगुरु थी पई आहे। अवां हिकु कमरे में रही करे दुनिया जहान जो सैर करे सघो था, पंहिंजी पसंद जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे सघो था, पंहिंजी मालूमात में बेइंतहा इज़ाफ़ो करे सघो था ऐं थोरी महिनत सां सुठी रक़म बि कमाए सघो था। कंप्यूटर जी मदद सां ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में इनकलाबी तब्दीलियूं पिणु आयूं आहिनि। कंप्यूटर टेक्नोलॉजीअ खे इस्तेमालु कंदे इंसान रोबोट पिणु तयारु करे वरिता आहिनि, जेकी बग़ैर कंहिं वक़फ़े ऐं खाइण पीअण जे इंसान वांगुरु मुख़्तलिफ़ कम करण जी अहलियत रखनि था। मुख़्तसर, कंप्यूटर इंसानी ज़िंदगीअ खे ख़ुशगवार करे छॾियो आहे। कंप्यूटर जी तारीख़। कंप्यूटर कंहिं हिकु शख़्स जी इजाद नाहे, बल्कि काफ़ी माण्हुनि जी सोच ऐं सदियुनि जी मुसलसिल कोशिशुनि जो नतीजो आहे। शुरूआत में इंसान खे हिकु अहिड़ी मशीन जी तलाश हुई जेका घटि वक़्त में घणे खां घणे शयुनि खे ॻणे सघनि ऐं हिसाब किताब करे सघनि। शुरूआत में कंप्यूटर सिर्फ़ वॾनि वॾनि कारख़ाननि या इदारनि में इस्तेमालु थींदो हो ऐं आम माण्हूअ खे कंप्यूटर ताईं पहुच मुमकिन न हुई। 1975 में एप्पल नाले कंपनीअ पहिरियों ज़ाती कंप्यूटर एप्पल I मुतारिफ़ कयो, जंहिंखे सुठी मोट मिली ऐं हौसलो मिलण ते एप्पल II जे नाले सां ज़ाती कंप्यूटर जो ॿियो मॉडल मुतारिफ़ करायो। उन दौर जे तक़ाज़ाउनि खे सम्झंदे 1983 में IBM पंहिंजो ज़ाती कंप्यूटर मुतारिफ़ करायो। ईअं ई कंप्यूटर ठाहींदड़ मुख़्तलिफ़ कंपनियुनि में मुक़ाबले जो रुझान पैदा थियो ऐं कंप्यूटर टेक्नोलॉजी बहितर खां बहितरीन थींदी वई। कंप्यूटर टेक्नोलॉजीअ में तहक़ीक़ ऐं तरक़ीअ जो सिलसिलो अञा रुकियो नाहे, बल्कि पंहिंजे पूरे ज़ोर शोर सां गॾु जारी आहे।